पहाको ऐं चवणी में फ़र्क़ु। पहाको लोक अदब सां वास्तो रखे थो। अंग्रेज़ी में पहाके खे प्रोवर्ब चइबो आहे। ही पुराणे दौर में ॾाढो इस्तेमालु थींदो ऐं ही ॾाहप जे तौर ते इस्तेमालु थींदो। हिन महिल ताईं जेकॾहिं के बुज़ुर्ग पहाका चवंदा आहिनि त चवंदा आहियूं वॾा ॾाहा आहिनि, या को पहाको अॼोके दौर जी निस्बत सां ठहिकी पवंदो आहे त चवंदा आहियूं पोएं दौर जा वॾा केॾा न ॾाहा हुया। त यानी ॾाहप सां हिन जो कंसर्न ही ॾाहप सां हूंदो आहे। पहाके में ॾाहप जो दर्स आहे। पहाको नंढो यादि रखण जो जुमिलो आहे। जीअं हिकिड़ो पहाको आहे त रुसे थी घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां। मिसाल अगरि हिकिड़े माण्हू सां कावड़ हुजे सॼे ॿियनि माण्हुनि सां न ॻाल्हाइजे, इहो हिकिड़ो पहाको वॾड़ा चई आहे। ठीकु आहे। सो पहाके में नसीहतुनि जो मिसाल हूंदो आहे। पहाको लोक अदब सां वास्तो रखंदो आहे, ॾाहप जो जुमिलो हूंदो आहे। इहो हुयो पहाको। ऐं पहाके खे असां लोक अदब जो अमुल मोती चवंदा आहियूं। चवणी, जंहिंखे अंग्रेज़ी में सेइंग चइबो आहे। नसीहत त मुकमल जुमिलो हूंदो आहे। हीउ मुकमल जुमिलो हूंदो आहे। ठीकु आहे। हो जुमिले जो पार्ट थी सघे थो पहाको, पर हीउ मुकमल जुमिलो हूंदो आहे। अकुल जो नुक़्तो समायल हूंदो अथसि। ज़ाहिरी माना में इस्तेमालु थींदी आहे। माना इन जी माना जेका हूंदी आहे। हाणे चवणी ज़ाहिरी माना ज़ाहिर कंदी आहे। ठीकु आहे न। पहाके में ज़ाहिरी अंदरूनी माना हूंदी आहे, पर चवणी जेका हूंदी आहे उहा ज़ाहिरी माना ज़ाहिर कंदी आहे। पहाको ॻुझ रखंदो आहे पाण में। ठीकु आहे न। मिसाल रुसे थी घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां। अगरि हिन जी लफ़्ज़ी माना ॾिसी वञे त तूं घोट सां रुसे थी ऐं ॻोठ सां नथी ॻाल्हाए, पर हिन में अंदरूनी माना इहा आहे जेकॾहिं हिकिड़े माण्हू सां तूं रुसे थी, तुंहिंजो मक़सदु इहो न आहे तव्हां रुसो था त सॼे माण्हुनि सां न ॻाल्हायो। घर सां हिकिड़े दोस्त सां रुठव त सभिनी दोस्तनि सां कावड़ कयो। ठीकु आहे न। घर में कंहिं सां रुसो त सॼे घर सां न ॻाल्हायो। सो इहा हिन जी अंदरूनी माना आहे। ऐं चवणी इल्मु इंसान जी टीं अखि आहे। चवणीअ पूरो जुमिलो आहे ऐं हिन जो मक़सदु इहो आहे त वाक़ई टीं अखि आहे, इहा चवणी थींदी। पर जेको प्रोवर्ब हूंदो आहे, पहाको हूंदो आहे, उहो ॾाहप सां कंसर्न हूंदो आहे। उमेदु तव्हांखे सॼो वीडियो सम्झ में आयो हूंदो।